नाज़रीन, शाहपورचाकर जे पाणी, बिजली, फर्नीचर ऐं ॿिन बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे, जंहिं करे शागिर्दनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। धरती टीवी सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया आहिनि। शाहपورचाकर जे इर्द गिर्द जे जेके बि असांजा गवर्नमेंट जा स्कूल आहिनि, को बि अहिड़ी बिल्डिंग कान्हे का जिते असां पंहिंजा बच्चा पढ़ाए सघूं। ऐं सोचींदा आहियूं त असां जे बच्चनि खे मोकिलींदासूं त उहे सही सलामत स्कूल खां पोइ मोटंदा बि या न, एॾो ख़ौफ़ थींदो आहे। वाणियो हिकिड़ी फैमिली जंहिं स्कूल खे ठारायो, जंहिं पंहिंजे पैसनि हिन स्कूल खे ठारायो, जेको सिर्फ़ु स्कूल न बल्कि हिकिड़ो तारीख़ी हिकिड़ो असासो आहे असांजे लाइ, जंहिंजी ज़िम्मेवारी बि असां ते आहे थिए थी, पर हुन गवर्नमेंट ते थिए थी, जेका हिन गवर्नमेंट 12 सालनि खां हिते जेका आहे गवर्नमेंट करे रही आहे। सो मुंहिंजे ख़्याल में हुन स्कूल जी हालत ॾिसे त हींअर 9 कमरा हुन स्कूल जा अहिड़ा ख़राब आहिनि, एॾा तमामु खस्ता हाल थी विया आहिनि, जिन में हुननि खे बंदि करणु जेका आहे उहो पइजी विया आहिनि। शाहपورचाकर जा जेके सरकारी तइलीमी इदारा आहिनि, उन्हनि जी जेका कंडीशन आहे ॾिठो वञे त बिल्कुलु छित जेके हिन किरण ते आहिनि। इन जे करे असां इहो सोचियूं पिया त पंहिंजा ॿार ओॾे कीअं मोकिलियूं, छाजे करे त केॾीमहिल बि को जानी नुक़सानु थी सघे थो। ऐं हिते का बि ॿी फैसिलिटी कोन्हे एतिरे क़दुरु जो। काफ़ी अहिड़ा स्कूल आहिनि जिते ॿार जेके आहिनि से बिल्डिंग खां ॿाहिरि पट ते वेही करे तइलीम पिराइनि पिया। असांजे हिननि तइलीमी इदारनि में कंहिं बि हवाले सां का बि तवजह न पई ॾिनी वञे गवर्नमेंट जे तरफ़ां। ऐं असां गवर्नमेंट खे अपील कंदासीं त जेके तइलीमी इदारनि लाइ फंड आहिनि उहे मुख़्तसिर करे तइलीमी इदारनि जे जेके सरकारी आहिनि उन्हनि जी जेका ज़बून हाली आहे उन्हनि जी मरमत करे बिल्डिंग नई जेका ॾिनी वञे, ऐं गॾोगॾु जेके सहूलियतूं न आहिनि उहे सहूलियतूं ॿारनि खे